सिंध यूनिवर्सिटी में खंबे कतल कल नौजवान शागिर्द इरफान जतोई जे बेगुनाह कतल खिलाफ काजी अहमद शहर के मुख्तलिफ सियासी समाजी अगवानन जाम सजा दुनड़ असद अली जतोई कामरान चांडिया बेन जी अगवानी में एक एहतजाजी रैली कढ़ी प्ले कार्ड हथन में खड़ी इंतजामिया खिलाफ नारेबाजी कंदे प्रेस क्लब काजी अहमद पहुंचा। गुंडागर्दी बंद करो, देश करो, गुंडागर्दी बंद करो, सिंध जे शागिर्दन सां इंसाफ कयो, शहीद इरफान जतोई जे कातिलन के गिरफ्तार कयो, शागिर्द दुश्मन हर दस्तूर नामंजूर, नामंजूर, शागिर्द दुश्मन हर दस्तूर नामंजूर। पाकिस्तान में एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग त पहिरियां खां ई हुई, मगर हाँ जो असो इदारा सीधे तरीक़े से उनमें मुलविस आहिनि। हिकिड़ो शागिर्द जैसे इंटरनेशनल हॉस्टल सिंध यूनिवर्सिटी में खयो तो वने कुछ हफ्तन का उनके कंहिं पुलिस मुक़ाबले में मारियो तो वने तो इहो इंतहाई बेहसी जो माहौल आहे। इहो जेको आहे सरासर हिकिड़ी दहशतगर्दी आहे जेका इस्तेमालु कई वई आहे। इहो घणे वक्त खां सिंध के शागिर्दन के खंबे घुम पियो कयो वञे। हीउ सिर्फ़ु हिकिड़ो वाक़ियो न आहे, मगर उन खां पहिरियां बि काफ़ी वाक़िया थी चुका आहिनि। असां हिते अॼु गॾु थिया आहियूं, उनजो मक़सदु इहो आहे त हीअ जेके वाक़िया थियनि पिया इन्हनि खे रोकियो वञे ऐं जेको इरफान जतोई जो जेको हीउ क़त्ल थियो आहे उन सां इंसाफ़ कयो वञे, छो त हीउ सरासर हिकिड़ो खुलम खुला क़त्ल आहे। हिकिड़े स्टूडेंट खे तव्हां जितां इदारे मां खणो था, पहिरीं ॻाल्हि त जितां इदारे मां खणो था त उतां जो जेको आहे सो VC आहे उन में मुलविस आहे, छो त ईअं पुलिस का बि बिना इजाज़त जे इदारे में दाख़िल थी नथी सघे। त असां चाहियूं था त इहा जेका कार्रवाई थिए इहा सिंध यूनिवर्सिटी जे VC ते बि कार्रवाई थिए ऐं उन पुलिस ते बि थिए जन उनखे खंबियो आहे। असां पाण उते हुआसीं सिंध यूनिवर्सिटी में जॾहिं उनखे स्टूडेंट खे खंबियो वियो त असांजो चवण इहो आहे त हीउ जेको स्टूडेंट्स खे खंबे करे वरी उन्हनि खे तव्हां मुक़ाबला ॼाणाए मारिया था वञनि त उन्हनि ख़िलाफ़ु हिकिड़ो जीअं क़त्ल जो मुक़दमो हलंदो आहे उन्हनि ख़िलाफ़ु ईअं मुक़दमो हलायो वञे ऐं उन्हनि जेको जिन क़त्ल कयो आहे उन्हनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। जिते शागिर्द अगवानन एजाज जतोई ज़ामिन हैदर बिल्लर ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त इहो किथां जो कानून आहे जो हिकु शरीफ़ शागिर्द खे बेगुनाह खंबे 3 हफ़्तनि बाद तशद्दुद थियल लाश ॾिनो वञे थो। हिननि जो वधीक चवणो त एक्स्ट्रा जुडिशली तहत मुल्क जे हर माण्हू जो हक़ आहे तो पंहिंजे ॾोह जी मालूमात वठी सघे थो, पर हितां जा इदारा दहशतगर्दनि बजाए शागिर्दनि ऐं शरीफ़ शहरनि सां ज़ुल्म करे रहिया आहिनि। आर्टिकल 6 तहत असांजे हक़नि जी बजाए असां सां ज़ुल्म जी इंतहा कई वञे। हिननि घुर कई त सिंध यूनिवर्सिटी जे VC समेत SSP इरफान समूह SHO निसार शाह खिलाफ़ कदम खणी बेगुनाह शहीद थियल नौजवान इरफान जतोई जे वारसनि खे इंसाफ़ ॾिनो वञे। ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। रिपोर्टर बिलाल हैदर कलियार संगत अली जाफरी सोलंकी, HR रेडियो न्यूज़, हैदराबाद।